अस्सलाम वालेकुम सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां अब्दुल क़यूम ॾहरी। हेडलाइन सां वठी तफ़सीली ख़बर में भली कार बुलेटिन जी शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां त सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन चयो आहे त पाकिस्तान भारत खे तारीख़ी शिकस्त ॾिनी। भारत ख़िलाफ़ फ़तह खां पोइ दुनिया में पाकिस्तान जे पासपोर्ट जी अहमियत वधी वई आहे। शहजील इनाम मेमन जो चवणो त सिंध हुकूमत तालीम खाते तरफ़ां 93,000 माण्हुनि खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि चवणो त सिंध हुकूमत दुनिया जो सभ खां वॾो 21 लख घर ठाहिण जो मनसूबो ठाहियो आहे। सिंध सरकार सिहत ऐं ट्रांसपोर्ट जे शोबे ते ध्यानु ॾेई रही आहे। शहजील इनाम मेमन जो चवणो त सिंध जे सरकारी अस्पतालनि में परॾेही शहरी अची इलाज कराइनि था। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी सहाफ़ियुनि लाइ मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू कया। जॾहिं बि मीडिया ते पाबंदी लॻी बेनज़ीर भुट्टो सहाफ़ियुनि सां गॾु बीठल रही। संदसि चवणो त बदकिस्मती सां कुझु मीडिया हाउसिस बि पीपल्स पार्टी जो मीडिया ट्रायल कयो। शहजील इनाम मेमन जो चवणो त कॾहिं सच ॻाल्हाइण जी बि वॾी क़ीमत अदा करणी पवंदी आहे। संदसि चवणो त सहाफ़त करणु कंहिं जिहाद खां घटि नाहे। शहजील इनाम मेमन जो चवणो त पीपल्स पार्टी अॻुवाण जो मीडिया ट्रायल थींदो रहियो आहे, पर उन्हनि कॾहिं बि इंतकाम न वरितो आहे। संदसि चवणो त मीडिया खे गुज़ारिश आहे त अवाम खे रुगो नाकारी शयूं न ॾेखारियूं वञनि, बहितरी बि ॾेखारी वञे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त